नमस्ते फैमिली। आयो लाल सभई चो झूलेलाल, बेड़ा ही पार सदाई शौकार। अॼु मुंहिंजे घर में ठहियो आहे तवा फ्राई मिक्स वेजिटेबल, उन सां गॾु चहिरो फुल्को, गोभी आलू शिमला मिर्च। आहा, खुशबू एॾी जबरदस्ती अचे, गजब। वाह, थोड़ी ॾही, ॾही असांजे घर उहा ॼमंदी आहे जबरदस्त, दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। गजब, हिकु नंबर। अगरि तव्हांखे मुंहिंजा वीडियोस वणंदा हुजनि त प्लीज़ लाइक कयो, शेयर कयो, फॉलो कयो, सब्सक्राइब कयो। मिलूं था अगले दमदार वीडियो में। तेसिताईं टाटा बाय बाय, जय झूलेलाल।